सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले विरसने प्रोग्राम सां सहकार कैटबरी डिलाइट जो मौजूदु आहे ऐं लतीफ़ साईं ॾाढो सुठो पैगाम ॾिनो आहे त वक़्त ते असां जेकर कंहिं शइ खे कोन था पकड़ियूं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां वक़्तु वञण खां पोइ जेको पछताव हूंदो आहे जेको रिग्रेट हूंदो आहे उहो इंसान खे जीअण कोन ॾींदो आहे उहा शइ ॾाढी ॾुखी हूंदी आहे ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में ॿिया महिमान अची चुका आहिनि सैयद उमैर अली असांखे जॉइन कयो आहे नेशनल यूथ असेंबली स्पीकर आहिनि सो सैयद उमैर अली खे मां भलीकार चवां थी अस्सलाम वालेकुम हैव अ गुड मॉर्निंग कीअं आहियो वालेकुम सलाम शुक्र है आपका ज़बरदस्त उमैर ऐं अव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त कीअं स्टार्ट वरितो अव्हां कीअं सोचो त नेशनल यूथ असेंबली ताईं पहुचणो आहे उमैर खे देखिए बेसिकली मेरा ताल्लुक एक सियासी जमात से था पॉलिटिकल करियर स्टार्ट हुआ 2012 से फिर वर्किंग करते 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 लास्ट ईयर 2012 में मेरे को डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट में एज अ यूथ काउंसलर काम करता रहा फिर फारिग हो गए सेटअप फारिग होने के बाद कंटिन्यू चल रही है नेशनल यूथ असेंबली को ज्वाइन किया इसके हवाले से दीगर NGOs में वर्किंग कर रहे हैं कोऑर्डिनेटर ज़बरदस्त अच्छा उमैर कीअं ख्याल पैदा थियो त स्पीकर थियणो आहे जी स्पीकर बनना है ये किस तरह आपने सोचा देखें स्पीकर हमारे यहाँ यूथ जो है ना यूथ कॉलेजेस में जो काम कर रहे हैं उनको पार्लियामेंट्री सेटअप पता नहीं होता हर यूसीज में एक यूथ काउंसलर अनाउंस हुआ था उसको अपना सेटअप उसको इख्तियारात अपने कॉन्स्टिट्यूशन के हवाले से उसको बिल्कुल भी इल्म नहीं था अब स्पीकर का काम होता है सेशन चलाना अब हम जो सेशन चलाते हैं कोई भी खड़ा होकर बोल देता है बेसिकली उनको बैकग्राउंड पता नहीं होता कि पार्लियामेंट्री सेशन चलता कैसे है यूथ जो काम कर रही है हमारे उनको मोटिवेट करना उनको पार्लियामेंट्री सेशन बताना उनको डिस्कशन बताना गवर्नमेंट के कॉन्स्टिट्यूशन के हवाले से बेसिकली नेशनल यूथ असेंबली इसी पे वर्किंग कर रही है ज़बरदस्त उमैर ऐं एज़ाज़ खां पुछणु चाहींदसि एज़ाज़ यूनिवर्सिटी जे अंदरि बि तव्हां जेतिरियूं बि एक्टिविटीज़ हूंदियूं ऑब्वियसली नौजवाननि सां वाबस्तगी आहे त छा था सम्झो एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ को करिकुलम एक्टिविटीज़ स्टडी सां गॾु पढ़ाई सां गॾु केतिरियूं ज़रूरी आहिनि नौजवाननि जे लाइ आउं चवां थो तमामु ज़रूरी आहिनि पंहिंजो नौजवाननि जे लाइ जे अगरि एक्टिविटीज़ ॿियूं न हूंदियूं उन्हनि सां गॾु गॾु त हू ॾाढो डिप्रेस थींदा वेंदा न त इन करे जेको आहे नौजवाननि जे लाइ एक्टिविटीज़ बि एतिरियूं ज़रूरी आहे जीअं पंहिंजो खीर में पती जीअं पाण विझंदा आहियूं चांहि ठहंदी आहे त उन्हनि जे लाइ बि ईअं ई ज़रूरी आहे ऐं जेके असां चैप्टर्स यूनिवर्सिटी में खणी विया आहियूं उहो असां गैप फिल करण लाइ खणी विया आहियूं जेके गैप इन्हनि जे दौरान अची वियो हो विच में त असां इहो चाहियोसीं पिए त जमहूरियत जो जेको आहे हुसून उहो बरक़रार रखंदे नौजवाननि में उहो शऊर पैदा थिए जेको गैप जेको आहे यूनियन जेकियूं हुयूं पंहिंजो स्टूडेंट यूनियन्स उहे ख़तमु थी वियूं हुयूं उन हिसाब सां जेको आहे उहो गैप असां फिल कंदे नेशनल यूथ असेंबली जा उते चैप्टर ठाहिया उते ट्रेनिंगूं ॾिनियूं ऐं उते बि जेको असां ट्रेनिंग सेशन कराईंदा आहियूं उन में बि घटि में घटि असांखे जेको आहे 300 खां 400 मेंबर हर सेशन में असां सां गॾु उते जॉइन थींदा आहिनि स्टूडेंट जे हवाले सां ऐं अॼु ताईं जेको बि असां माना तक़रीबन तव्हांखे ओवरऑल पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ जो ॿुधाईंदो हलां त तक़रीबन ईअं सम्झो त 25 खां 26 हज़ार स्टूडेंट्स जेके आहिनि उहे असां सां मुस्तफ़ीद थी चुका आहिनि इन ट्रेनिंग जे हवाले सां ऐं इहे ट्रेनिंगूं वठी रहिया आहिनि ऐं उन जे गॾु ई गॾु उन्हनि में एतिरो सियासी शऊर पैदा थियो आहे एतिरो सियासी शऊर पैदा थियो आहे त हू कंहिं न कंहिं पॉलिटिकल पार्टी सां गॾु आहिनि ठीकु आहे पॉलिटिकल पार्टी सां लिंक में आहिनि ऐं गॾोगॾु हू पार्लियामानी सेटअप जेको आहे उहो सम्झनि था ऐं पार्लियामेंट में जेके वेठा आहिनि असांजा पार्लियामेंटेरियंस तव्हां बिलीव कयो उन जी टीम में उहे वर्किंग कनि पिया ऐं उन्हनि खे ॿुधाइनि पिया सम्झाइनि पिया जीअं ट्रेनिंगूं हुननि जूं हिकिड़ियूं अलॻि हलंदियूं आहिनि पार्लियामेंटेरियन जूं लेकिन असांजा जेके मेंबर आहिनि उहे पाण एज़ अ टीम मेंबर उन्हनि सां गॾु कमु कनि पिया इहा असांजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त इहो माना असां कमु उन्हनि ते करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला कंदा रहंदासीं ऐं हलंदो रहंदो इहो कमु इंशाअल्लाह जीअं मूं चयो होप फॉर गुड त सुठे जी उमेद ज़रूरु लाज़मी आहे ऐं ख़ासि तौर ते जेको नौजवाननि जो हिन मुआशिरे में किरदारु आहे उहो तमामु अहम आहे छोकी हर मुआशिरे जो जेको किरदारु हलाइण जे लाइ जेको आहे तव्हांखे नौजवाननि जी ज़रूरत पए थी ऐं पाकिस्तान आउं सम्झां थो त अलाह साईं जी नेमत सां उहो ई मालामाल आहे ऐं इहा वॾी नेमत आहे अलाह साईं जी असां ते त हिन मुल्क में
जेतिरा नौजवान आहिनि उहो आउं सम्झां थो की एतिरी आबादी कंहिं बि मुल्क में ब्लेस्ड नाहे। कंट्री आहे ऐं पंहिंजो, हर बिल्कुलु। हर हर उन रियासत में ॾिसो न, हर रियासत में जिथे नौजवान तव्हांजा आहिनि उते तव्हां माना उहा रीढ़ जी हड्डी उहो माना कहलाइनि था। ऐं पाकिस्तान चवराइनि जी था, रीढ़ बिल्कुलु, जी हड्डी बिल्कुलु। जेकी आहे उहा नौजवान आहिनि। ऐं नौजवान अॼु बि पाकिस्तान में 65% जेको चवंदा आहिनि more पाण उन than हिसाब सां न 65%, yes. त पाण चऊं था त वधीक आहिनि। त पाकिस्तान जे लाइ इहा वॾी ख़ुशनसीबी आहे। ऐं पाकिस्तान जी रियासत खे खपे, असांजो मुतालबो बि आहे ऐं खपे जीअं उहे असां सां गॾु कमु कंदा रहनि। उन्हनि जी वॾी महिरबानी बि आहे रियासत जी, पाकिस्तान जी, ऐं हुननि जो हक़ बि आहे ऐं असांजो हक़ बि आहे नौजवाननि जो त रियासत ते त उहो असांजे लाइ इलाही मौक़ा अञा फराहम करे त जीअं माना यूथ उन ते कमु कंदी रहे। बहितर ऐं असां वटि न टैलेंट खे यूटिलाइज़ बि कयो वञे। ॾिसो हज़ारनि जी तादाद में यूनिवर्सिटी मां असां वटि जॾहिं स्टूडेंट्स निकिरनि था त हुननि खे हुनजो हक़ घटि में घटि मां सम्झां थी मिलणु खपे। ऐं अहिड़ियूं असां वटि प्लानिंग्स हुअणु खपनि जंहिंजे थ्रू असांजा नौजवान अॻियां निकिरनि। ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। मोर देन 65% असां वटि यूथ आहे, त असां वटि कुझु अहिड़े तरीक़े जो सेटअप बि हुअणु खपे। हूअं बि दुनिया चयो वञे थो त टैलेंट खे वेलकम चवे थी, त पोइ असां पंहिंजे टैलेंट खे छो नथा यूटिलाइज़ कयूं। ऐं ॿी ॻाल्हि अगेन आउं इन ॻाल्हि खे शेयर कंदमि, मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मूं पढ़ियो त BS असां वटि सिंध यूनिवर्सिटी में आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते हाणे 2024 में नौजवान करे सघनि था। माना चवण जो मक़सदु त देयर आर लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज़ फॉर यू गाइज़। तव्हां अचो ऐं अची करे पंहिंजे जंहिं फील्ड में तव्हांजो इंट्रस्ट आहे तव्हां पंहिंजो पाण खे उन एक्टिविटी जी तरफ़ वठी वञो ऐं यकीनन तव्हां हिकिड़ी कामयाबी जे उन रस्ते ते उन मंज़िल ते ज़रूरु हूंदा। हिरा तव्हां सां कंटिन्यू करणु आउं चाहींदसि। हिरा, जीअं त तव्हां चओ त आउं हाउस वाइफ आहियां, 4 दीवारी जे अंदरि रहण वारी हिरा असां वटि मौजूदु आहे। ऐं हिरा पंहिंजो पाण खे कीअं कढियो ऐं कीअं हिरा नेशनल यूथ असेंबली ताईं पहुती तव्हां ॿुधाए चुका आहियो। पर मां चाहियां थी तव्हां हिन वक़्तु उन्हनि औरतुनि सां मुखातिबु आहियो जेके अव्हां जहिड़ियूं आहिनि, जेके असां जहिड़ियूं आहिनि, जेके घर में मौजूदु आहिनि। त कीअं चवंदो त तव्हां निकिरी सघो था ॿाहिरि, घर वेठे बि तव्हां कुझु सुठो करे सघो था। प्लीज़ हिरा। मां बसि इहो चवणु चाहींदसि त अलाह बि उन्हनि जी मदद कंदो आहे जेको पंहिंजी मदद पाण कंदो आहे। त पहिरों क़दम तव्हांखे पाण खे खणणो पवंदो ऐं ईअं न सम्झो त तव्हां अकेला आहियो। जीअं मूंखे, मां ॾिसो अॼु तव्हांजे अॻियां वेठी आहियां ऐं हिकिड़ी मतिलबु असेंबली जो हिसो आहियां, त मूंखे पहिरों क़दम ऑब्वियसली मां पाण खयो। हाणे इहो ई मां चवणु चाहींदसि त तव्हां इन शइ मां थोरो निकिरो ऐं अॻिते वधो ऐं पोइ ॾिसो त तव्हांखे केतिरा हथ अची था वञनि मदद करण जे लाइ। ऐं इहो ई चवणु चाहींदसि त हिकिड़ी मिसाल मां इहो ॾींदसि त ॾिसो, मां सच में इहो ई चाहियां थी त घर में वेही तव्हां घणो कुझु करे सघो था। मां पंहिंजी मतिलबु एतिरी अर्निंग कई आहे साल जे अंदरि, जेको मां इहो ई चवणु चाहियां थी त मां हिकिड़ी 5,000 जी नौकिरी जे लाइ बि मतिलबु मां सोचां पई मां छा कयां, मां पंहिंजे ॿार खे कीअं छॾे वञा। ऐं मां राज़ी हुयसि 5,000 जी बि नौकिरी जे लाइ, पर उहो ई जीअं तीअं करे मूंखे 15,000 जी हिकिड़ी जॉब मिली वई। पर तव्हां यकीन कंदा त मतिलबु मुंहिंजी जेकी नंढड़ी हुई बजाए इन जे त उनजी सिहत ख़राबु थी, मुंहिंजी सिहत ख़राबु थी, बाक़ी उहे 15,000 कंहिं कम जा न विया। त पोइ मां इहो ई सोचियो जेको करिणो आहे घर में वेही ई करिणो आहे। ऐं इहो ई चवंदसि त तव्हां बि जेके आहिनि बिस्मिल्लाह कयो। ऐं अॼु अगरि मां रिसर्च कयां थी त मूं वटि रिसर्च कोलेबरेशन आहे ब्रिटिश यूनिवर्सिटी ऑफ इजिप्ट जी। ऐं अगरि हिते बि जेके वेठा आहिनि त उहे सभु इहा ई ॻाल्हि करनि था त उन्हनि कॉन्फ्रेंस अटेंड कई आहे जर्मनी जी, इंडोनेशिया जी, त उहो विया आहिनि। त ॾिसो केॾा माण्हू आहिनि तव्हांजी मदद करण जे लाइ। ऐं मां 9 साल जे गैप खां पोइ एजुकेशन स्टार्ट कई, पंहिंजी कंटिन्यू कई। ऐं ॿाहिरि मुल्क जा जेके माण्हू आहिनि उहे इन शइ खे अञा वधीक पसंदि था करनि। तव्हां इन ॻाल्हि में परेशान न थियो त हाणे बसि हाणे नथो थी सघे या कुझु बि स्टार्ट कयो। मां बि चई वियो देयर इज अ विल देयर इज अ वे। विल आहे त पोइ तव्हां वटि खोड़ सारा रस्ता मिली वेंदा ऐं खोड़ सारा हथ बि हूंदा तव्हांखे पकड़ण जे लाइ। ऐं तव्हां उनखे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कयो, पंहिंजे टैलेंट खे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कयो, तालीम जे मैदान में अॻिभरा थियो। ऐं मां पहिरीं बि चई चुकसि त जिथे इंट्रस्ट आहे, ज़रूरी न आहे त उहा फील्ड जेका तव्हांखे पंहिंजा पेरेंट्स चवनि पिया या तव्हांजे आसपास जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे ॿुधाइनि पिया त हिन फील्ड में वञु, उहा फील्ड जेका जंहिंमें तव्हां पंहिंजो पाण बहितर खां बहितर मञराए सघो था। असां अॻियां वधंदासीं प्रोग्राम जे तरफ़। सैयद उमैर अली खां आउं पुछणु चाहींदसि त हाउ टू बी बेस्ट स्पीकर, कीअं बणिजी सघूं था हिकु बहितर स्पीकर, छा चवणु चाहींदव? देखिए बेसिकली बहुत सारे आजकल आप भी सोशली तौर पर एक्टिव होंगी, हमारे पास हर कोई दूसरा बंदा बोलता है मैं मोटिवेशनल स्पीकर हूँ। अनफॉर्चुनेटली हर कोई मुझे बोलता है आप क्या कर रहे हैं, बोलते हैं स्पीकिंग कर रहा हूँ, मोटिवेशनल स्पीकर।
अब आप बेसिकली लें, एक यूथ को एक मोटिवेशनल स्पीकर बोल रहा है हाउ टू स्टार्ट अ बिजनेस, जो 1500 रुपये का पास भेज के वो बेचारा बनता आके वो बोल रहा है मैं बिज़नेस कैसे स्टार्ट करूँगा। बिज़नेस के लिए हम उनसे आइडियाज़ ले रहे हैं जिन्होंने कभी बिज़नेस ही नहीं किया। हम ऐसी जगह पर उनको नहीं बिठाते, चैम्बर ऑफ कॉमर्स के उनको सरबराहान को, जिनसे हम सीखें। बिज़नेस वही करेगा जो लॉस कर सकता है। अब कोई किसी से पैसे लेके मैं आपको आइडियाज़ दूँ तो बेसिकली मैंने तो कुछ भी नहीं किया। स्पीकर हर कोई बना हुआ, लेकिन वो कर कुछ भी नहीं रहे। हमारे को मोटिवेट, जब हम कुछ करेंगे, स्टार्टअप करेंगे, तो जब भी लॉस होगा तो हम सीखेंगे। सही सही, ज़बरदस्त, ख़ूबसूरत, सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे त बिज़नेस उहो माण्हू करे सघे थो जंहिंजे अंदरि इहा सकत हुजे, जंहिंजे अंदरि इहा हिमत हुजे त जेकॾहिं लॉस थी थो वञे त उनखे आउं फुलफिल कीअं कयां। त अनफॉर्चुनेटली असां वटि घणा सारा अहिड़ा असां वटि नौजवान हूंदा आहिनि जेके पंहिंजो पाण खे बहितर खां बहितर साबित करण जी कोशिशि कंदा आहिनि। मां सम्झां थी इहो जेको आहे न किथे न किथे असांजे ज़हन में को मसइलो हूंदो आहे जंहिं ते असां गौर फ़िक्र न कंदा आहियूं पाण खे बहितर खां बहितर करण जी ॾेखारण जे चकर में। हिकिड़ो हूंदो आहे तव्हां बहितर खां बहितर कयो, हिकिड़ो हूंदो आहे तव्हां पंहिंजो पाण खे बहितर खां बहितर ॾेखारियो। ॿई सिचुएशन्स ॾाढियूं मुख़्तलिफ़ आहिनि ऐं तव्हां जेकॾहिं इन मसइले जे वर चढ़ियल आहियो त पोइ तव्हां पंहिंजो पाण खे वक़्तु ॾियो ऐं पंहिंजो पाण खे वक़्तु ॾियण सां, पंहिंजो पाण खे सम्झण सां मां सम्झां थी इहो मसइलो बि विद द टाइम, थोरो टाइम ज़रूरु वठंदो, पर इहो जेको प्रॉब्लम आहे इन जो सोल्यूशन तव्हांखे ज़रूरु मिलंदो। एज़ाज़ पंवर खां बि पुछणु चाहींदसि त नौजवाननि जा हूअं त घणा सारा मसइला, बट यस जेके मेंटल इशूज़ थियनि था उहे बि त घणा साम्हूं ईंदा हूंदा न। मेंटल इशू ॾिसो न, इन ते असांजी यूथ असेंबली बि ॾाढो कमु कयो आहे मेंटल इशूज़ ते न, ख़ासि तौर ते। अच्छा अच्छा, आउं कंटिन्यू करायां थी अव्हां खां, जी। पर वक़्तु ब्रेक छो थी वियो आहे। व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट शो। स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। इन प्रोग्राम सां सहकार जे व्यूअर्स मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो, दिलि खटियो डिलाइट सां। सो हिन स्पॉन्सरशिप सां प्रोग्राम जी तरफ़ हिकु विख अॻिते वधाईंदे एज़ाज़ खां आउं पुछणु चाहींदसि। एज़ाज़, ॾिसो असांजी सिंध में हेतिरा सारा मसइला, आए ॾींहं ते ॿार वञनि था, असां वटि ॻोठनि में ॿार सेफ न आहे। प्रिया कुमारी जे हवाले सां सॼो असांजो फेसबुक भरियो पियो आहे, बट स्टिल असांखे प्रिया कुमारी कोन मिली आहे। ऐं उहा मासूम बचड़ी जेका 5 सालनि जी आहे, जेका 10 मुहर्रम ते सबील विरहाए पई अव्हां जे अक़ीदे ते, जंहिं ॾींहं ते तव्हां मातम करे रहिया हूंदा आहियो, उन अक़ीदे जे आधार ते उहा न्याणी सबील विरहाए पई। नंढड़ी ॿारड़ी खे ईंदे वेंदे खे उहो पाणी पीआरे पई, उञायलनि खे पाणी पीआरे पई, उन ॿारड़ी खे खयो वियो आहे। ऐं केतिरो टाइम थियो आहे नंढड़ी असांखे कोन थी मिले। केतिरा सारा असां वटि मसइला आहिनि, तव्हां उन ते कीअं ॻाल्हाइणु चाहींदव, छा चवणु चाहींदव? ॾिसो, मसइलनि ते ईंदासीं त सिंध में काफ़ी हद ताईं इलाही मसइला आहिनि। जी, जीअं तव्हां हीउ प्रिया कुमारी जो मसइलो उथारियो, उन सां गॾु गॾु रुॻो प्रिया कुमारी जो मसइलो न, उन सां गॾु डॉक्टर जगदीश ऐं ईअं जेके मसइला मसाइल आहिनि इहे बि इलाही आहिनि मतिलबु सिंध में। त हाणे जीअं उन्हनि खे खंबियो थो वञे आए ॾींहुं, त हाणे ही गाइबु थियनि केॾां था, इहो वॾो इशू आहे। इहो रियासत जो मामिलो आहे, रियासत खे इन खे बिल्कुलु एक्शन वठणु घुरिजे। सुभाणे असांजी रियासत जी बदनामी आहे, ॿियो कुझु बि न आहे। रियासत जी हिन में वॾी बदनामी आहे। त असांजो इहो आहे त हिन खे जेको आहे जॾहिं हाणे जीअं सॼी सिंध में हिन जे पंहिंजो एहतजाज कढिया विया ऐं पूरी सिंध खे बंदि कयो वियो, उन खां पोइ जेको रिएक्शन, ॾिसो न, रिएक्शन थियण खां पहिरीं तव्हां एक्शन खणो त उहो बहितरु आहे। त तव्हां पंहिंजो पहिरीं एक्शन खणो। हाणे जीअं रिएक्शन कयो वियो, उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल सां जेॾीमहिल रिलीज़ हली त काफ़ी ॼणा जेके आहिनि बाज़ियाब थी विया ऐं कुझु 2-3 ॼणा उहे रहिजी विया, जंहिंमें हाणे एॾो वॾो मसइलो जेको असांजो अक़ीदो आहे। प्रिया कुमारी हिकिड़ी नंढड़ी मासूम वीचारी जेको असांजे लाइ सबील हलाईंदी रही ऐं हुनखे खयो थो वञे, मुसलमाननि जे अक़ीदे जे आधार ते इहो वॾो हिकिड़ो असांजे लाइ जेको आहे न बदनामी आहे, वॾो दाग़ आहे असांजो। ऐं अहिड़ा ई मसइला इलाही सिंध में रहनुमा आहिनि जेके ॿिया बि आहिनि। नौजवाननि ते बि इलाही मसइला जेके आहिनि उन ते ॻाल्हाइजे त इहो टॉपिक जेको आहे इलाही हद ताईं अॻियां हलियो वेंदो। हाणे जीअं हिते जेके मसइला आहिनि, हिते जीअं तव्हां ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कई, मेंटली
इशूज़ जेके ईंदा आहिनि उन ते बि तव्हां ॻाल्हि कई, उहे बि वॾा मसइला आहिनि। हाणे ॾिसो न, जेको असांजो नौजवान आहे अञा हू स्कूल में एडमिशन वठे थो। हाणे स्कूल खां पोइ वरी हुनखे हुनजे ई घर वारा हुननि खे डिस्टर्ब करे वरी हू कॉलेज जे तरफ़ अचे थो, वरी ज़बरदस्ती जीअं तव्हां ॻाल्हि कई त हाणे हुनखे शौक़ु आहे पंहिंजो कंप्यूटर साइंस में या कंहिं ॿिए में, ऐं असां हुनखे एडमिशन ॾियारियूं था पंहिंजो ज़बरदस्ती करे ॿी कंहिं डिपार्टमेंट में। त इहो वॾो इशू आहे त जेसि ताईं हिननि खे आज़ादु न छॾिबो ऐं हिननि ते एतिरो वज़न न विझिबो तेसि ताईं जेको आहे कुझु न थींदो न। हाणे स्कूल, हाणे असां वटि हिकिड़ो माना ही चेन लाइन ठही वई आहे त बाबा स्कूल पास करिणो आहे, स्कूल खां पोइ पंहिंजो कॉलेज आहे, पोइ यूनिवर्सिटी आहे, उन खां पोइ हुनखे जेको आहे जेको माना सुठी फैमिली सां बिलोंग करे थो हुनखे ॿाहिरि मुल्क मोकिले छॾींदा पढ़ाई जे लाइ। हाणे उनजी जेकी पर्सनल लाइफ आहे उहा सॼी डिस्टर्ब थी थी वञे, इन करे हुनखे मेंटली इशूज़ जेके आहिनि उहे ॾाढा थियनि था। त असां बि उन ते ॾाढो कमु करे रहिया आहियूं त इहे नौजवाननि जा जेके मेंटली इशूज़ ते जेके मसइला आहिनि इहे परे कया वञनि न। त उन जे लाइ असां छा कंदा आहियूं, इलाही सेमिनार अवेयरनेस जे हवाले सां असां मुनक़िद कंदा आहियूं। त अवेयरनेस ॾियूं ऐं पंहिंजो जीअं हुननि खे ख़ुदि मुख़्तार कयूं। ऐं ॾिसो न, जेसि ताईं माण्हू ख़ुदि मुख़्तार न थींदो, रिमोट एरियाज़ में वञणु थींदो आहे, उते वञी करे इहे सेमिनार्स, इहे सेशन्स तव्हां अरेंज करियो था? ईअं एक्सपीरियंस रहियो आहे पंहिंजी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि? हा, हाणे मुआरो रीजन ई ॾिसो, जीअं मुआरे रीजन में तव्हां टंडो मोहम्मद ख़ान खे खणो, बदीन खे खणो, टंडो लियार खे खणो, ठीकु आहे, ही हिन पासे हलिया अचो दादू तव्हां खणो। त जेको मुंहिंजो रीजन जे हवाले सां, हैदराबाद रीजन जे हवाले सां हिते काफ़ी सेमिनार हींअर अटेंड असां कया आहिनि ऐं ऑर्गेनाइज़ कया आहिनि ॾाढा, उनमें मूं अटेंड इलाही कया आहिनि। उनमें जेके इशूज़ हूंदा आहिनि उहे नौजवाननि जा काफ़ी इशूज़ आहिनि। जीअं हुते यूनिवर्सिटियूं पहिरीं कोन हुयूं, हाणे कैंपस उन्हनि जा ठहिया आहिनि। पहिरीं कैंपस जा ॾाढा इशू हूंदा हुआ, उतां हू पढ़ाई जे लाइ अचनि पिया पंहिंजो हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी, पोइ हॉस्टल में रहनि पिया, उते किनी हिकिड़ी सोबत में अचनि पिया, माना जेको ॿिया जेके सोबत वारा आहिनि उन्हनि सां गॾु मिलनि पिया। त इहे बि ॾाढा इशू उन्हनि खे माना क्रिएट थिया पिया। हाणे हर कंहिं ज़िले में पंहिंजो कैंपस ठही वियो आहे, जीअं दादू कैंपस ठही वियो आहे, ख़ैरपुर कैंपस ठही वियो आहे, पंहिंजो टंडो मोहम्मद ख़ान में तव्हां वटि अची विया आहिनि मेडिकल कॉलेजिस अची विया आहिनि, यूनिवर्सिटी कैंपस अची विया आहिनि, माना उन हिसाब सां। ऐं तव्हांजो बदीन ॾाढो सुधार अची वियो आहे। माना ईअं इंटीरियर जेके बि एरिया आहिनि पंहिंजा सिंध जा, उहो जेके इशूज़ हुआ नौजवाननि खे उहे इलाही हद ताईं कंट्रोल थी विया आहिनि। ऐं असां कोशिशि कयूं पिया जेके उन्हनि जा ॿिया फर्दर जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते असां अञा कमु करे रहिया आहियूं। सही। त मां सम्झां थी इंडिविजुअली असां सभिनी जी इहा ज़िमेदारी आहे त असांजे मथां जेको ज़ुल्म थिए पियो, जबर थिए पियो, जेका बर्बरियत आहे उन ख़िलाफ़ु असां आवाज़ उथारियूं, उन ख़िलाफ़ु असां ॻाल्हायूं। सो हिरा बलोच खां कंटिन्यू कराइणु चाहींदसि त हिरा जेको असांजे आसपास जेको असांखे ॾेखारियो वञे थो हिन सोसाइटी में, उन हवाले सां तव्हां छा एड कंदव त कीअं असां हिननि मसइलनि खां बची सघूं था? ॾिसो, अगरि तव्हां इहा ॻाल्हि कयो ऐं मसइलनि जी ॻाल्हि कयो त मतिलबु मसइला जाम आहिनि। हिकिड़ो वॾो अॼु जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे स्कैम। हाणे मुंहिंजो भाणे जो आहे 12 साल जो, ठीकु आहे, उहो त चए मां पढ़ंदमि न, इहो स्कैम आहे, इहो ग़लति आहे, मां बिज़नेस कंदमि, हीअं कंदमि, हीअं कंदमि। ऐं मूंॾे बि अगरि मैसेजिस ईंदा आहिनि, मायूं चवंदियूं आहिनि अदी असांखे अहिड़ो कमु ॿुधायो जंहिंमें महिनत न थिए, बसि इन्वेस्टमेंट। त असां पंहिंजे पाण खे जेके आहिनि न, पाण हथनि सां जेके आहिनि उहो था कयूं, बली चढ़ायूं था पंहिंजी। त मां इहो ई चवंदसि त तव्हां अगरि मां इहा ॻाल्हि कई त मां घरु वेही करे कयां थी इहो सभु, इहो त इन जो छा मतिलबु मां कीअं हिननि, मां यकीन कंदा मां हिकिड़ो रुपयो बि न आहे ॾिनो कंहिंखे। कीअं तालीम, ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्रोफेशनल खे कमु वठणु उहो हिकिड़ो ॿियो आहे, पर जेकी स्कैम जी मां ॻाल्हि कयां थी, जेको वॾे में वॾो मसइलो अथव, जेके अॼुकल्ह असांजा नौजवान चवंदा पढ़ूं न, कुझु न कयूं, बसि असां जेके आहिनि उहे रातो राति अमीर थी वञूं। त इहो हिकिड़ी ऊंदहि जेकी असांखे मतिलबु जंहिं तरफ़ असां वञूं था न, त मां चवंदसि इहो सभु को वॾो हिकिड़ो मसइलो आहे। ऐं इन जो सोल्यूशन एजुकेशन। There is no any magical recipe behind your success. आउं कोन थी सम्झां त का मैजिकल रेसिपी हूंदी आहे तव्हांजी कामयाबीअ जे पुठियां। तव्हांखे पाण पतोड़नो पवंदो आहे, पाण महिनत करणी पवंदी आहे, तॾहिं ई इंसान खे कुझु हासिलु थिए थो। अच्छा, सैयद उमैर अली खां मां ॿीहर इहो पुछणु चाहींदसि। आउं सम्झां थी उमैर तव्हां इन जे लाइ तमामु सुठो ॻाल्हाए सघो था त बहितर स्पीकर कीअं बणिजी सघिजे थो। देखिए, आजकल हमारे शहर में मैम ने स्कैम की बात करी है कि स्कैम का एक नया नाम आ गया है, मोटिवेशनल स्पीकर के नाम से, पब्लिक स्पीकर के नाम से। देखिए,
अब एक स्पीकर को हम कोई प्रोग्राम अरेंज करते हैं, उसकी इतनी फ़ीस है, अगर कोई आम बंदा सीखना चाहता है या यूथ कोई सीखना चाहती है जो यहाँ पे यूट्यूब पे बैठ के बहुत बड़े बड़े लेक्चर दे रहे होते हैं, गरीबों के ऊपर बात कर रहे होते हैं, लेकिन उनके आप टिकट्स मालूम करने जाएंगे, आप टिकट्स आपको अपना मोबाइल बेचना पड़ जाएगा, इतने महंगे टिकट्स हैं। और बात करेंगे वो गरीबों की कि आप स्टार्ट कैसे करें, हमें दूसरों के वो दर्द कैसे महसूस करना चाहिए, गरीबों का स्कैम इस तरीके के आ गए। यूथ के हवाले से मैं बात करना चाहूँगा। यूथ हमारी नेशनल यूथ असेंबली काम कर रही है और अल्हम्दुलिल्लाह कर रही है, समझा रही है यूथ को। इस हवाले से यूथ के पार्लियामेंट बहुत सारी जो NGOs काम कर रही हैं यूथ हवाले से, वो उसके लिए आपको एक फ़ीस अदा करनी पड़ती है उनके रजिस्टर्ड होने के लिए। फिर बाकायदा उन पे काम करने के लिए उनका एक ड्रेस खरीदो आप, जिसके अलग पैसे, हर चीज़ के अलग अलग, जिस तरीके से स्कूल्स में अलग अलग कोर्सेज़ के पैसे होते हैं कि मुख्तलिफ़ जगहों से मिलेगा, मखसूस जगहों से मिलेगा, मखसूस बंदे ही काम कर रहे हैं, उसी तरीके से अलग अलग जो NGOs ट्रेनिंग करवाती हैं यूथ के हवाले से, उनको अलग अलग तरीके से स्पॉन्सर्स किया जाता है, जो कि एक आम यूथ जो काम कर रहा है वो नहीं कर सकता। इसी हवाले से अगर आप किसी अच्छी जगह काम करते हैं, यूथ का क्या होता है, फिर वो जब उनको यहाँ पे मौका नहीं मिलता वो दूसरी साइड पे जाते हैं। हमारे सिंध में ले लें आप, स्टूडेंट यूनियन पे पाबंदी है, अब उनको एक अच्छा एटमॉस्फेयर नहीं मिल रहा, अब वो क्या करते हैं, वो दीगर उसमें पार्टीज़ में काम करते हैं, एक अजीब तसादुम की फ़िज़ा कायम हो जाती है। तो उसका जो माइंडसेट जो वहाँ से उसको ग्रोथ होना चाहिए वो चेंज हो जाता है टोटली। जब वो इस फील्ड में आता है, वो इस एज में आता है, वो एक चेंज हुआ आता है, वो दूसरा बंदा हो जाता है। हाँ, फिर उसका नतीजा ये लसानी फसादात, ये वो, फिर वो बैठ के वही बात हो रही होती है जो यूथ हमारे को जो चेंज करना चाहिए। हमारी यूनिवर्सिटीज़ में जो स्टूडेंट यूनियन पे अभी तक पाबंदी है, सिंध यूथ पॉलिसी अभी तक डिस्कस नहीं हो रही है किसी भी फोरम पे। सिंध गवर्नमेंट को इस पर काम करना चाहिए था। नेशनल यूथ असेंबली इस पर वर्किंग कर रही है, इंशाल्लाह बहुत जल्द अज जल्द इस पर सेशन कराए जाएंगे हमारे सिंध ऑल ओवर। बेहतर। अच्छा एज़ाज़, अवां खां मां पुछणु चाहींदसि, उहे नौजवान जेके हिन वक़्तु अव्हां खे ॿुधी रहिया आहिनि, उहे कीअं पार्ट थी सघनि था, अव्हां जे ग्रुप जो कीअं लिंक में अची सघनि था? जी, जेके नौजवान असांखे ॿुधी रहिया आहिनि उहो असांजो फेसबुक ते पेज आहे, जेके डिवीज़न सां तालुक़ु रखनि था हैदराबाद जे, उहो पंहिंजो आहे नेशनल यूथ असेंबली डिवीज़न हैदराबाद जे नाले सां पेज आहे। ऐं जेको तालुक़ु रखनि था पूरी सिंध मां, उहो सिंध जो पेज ठहियलु आहे नेशनल यूथ असेंबली सिंध जे नाले सां, उन ते कॉन्टेक्ट करे सघनि था ऐं इन नेशनल यूथ असेंबली जो पार्ट थी सघनि था। त जेतिरो ही नौजवान वधीक हिसो वठंदा ऐं उहो जिथे इशूज़ आहिनि। अच्छा, नौजवान केतिरो कैपेबल हुजे जो अव्हां सां गॾु कमु करे सघे? अच्छा, इहा असां वटि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे न। हाणे असां को इन में को क्राइटेरिया नाहे रखियो। असां चाहियूं था त भले पढ़ियल लिखियल यूथ न बि हुजे, अगरि हू हिकिड़ो एक्टिव सिटीज़न आहे, लाज़मी कोन्हे पढ़ियल लिखियल माण्हू ई एक्टिव सिटीज़न हिकिड़ो थी सघे थो। हिकिड़ो पाड़े जो इशूज़ आहे, मुंहिंजी नज़र में अगरि केरु पंहिंजे घर जो मसइलो बि चङी तरह अगरि हू ॿुधाए थो, उथारे थो त माना मूंखे हिन सोसाइटी में मूंखे माना इहो मसइलो थिए थो, त उहो हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो एक्टिव सिटीज़न आहे। त असां चऊं था अगरि उहो हिकिड़ो फ़र्द थी करे बि, पर इन जी असांजी लिमिट, एज लिमिट लाज़मी आहे त असांजी घटि में घटि 35 बसि, उन खां अबव का बि न, त उन में असांखे जॉइन ई करे सघनि था। 18 to 35 15 to 35 ठीकु आहे 15 to 35 असांखे जॉइन करे सघनि था। ऐं जेके बि हुननि खे मसइला दरपेश आहिनि उहे असांखे ॿुधाए सघनि था। त जीअं असांजा जेके इजलास थींदा आहिनि, जिथे असां उन इजलास में असल में असां पार्लियामेंटेरियन खे घुराईंदा आहियूं, उहे असां वटि ईंदा आहिनि जेको कानून साज़ी कंदा आहिनि। ऐं असां घुराईंदा आहियूं आर्मी ऑफिसरनि खे, उहे ईंदा आहिनि जेके ॿिया मसइला आहिनि उन हवाले सां, पुलिस अफ़सरान ईंदा आहिनि असां वटि, जेके इदारा आहिनि असां सभिनि खे इंगेज करे ऐं उन इदारनि खे असां घुराईंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते असां जेको माना इन जे पोयां जेको मेन रीज़न नेशनल यूथ असेंबली जो ऐं इन मेरान TV जे तवसुस सां ॿुधाईंदो हलां, त असांजो जेको ख़ासि तौर ते जेको मेन तवसुस आहे उहो इहो आहे त नौजवाननि खे जेको कानून साज़ी खां परे रखियो वियो आहे उहो आहे त असां चऊं था त नौजवान भरपूर
ऐं कानून साज़ी में हिसो वठनि त माना जीअं कंहिं शइ में तरमीम कॉन्स्टिट्यूशन में तरमीम जे हवाले सां को बिल आहे उनजे तरमीमी हवाले सां असां सां हू कोऑर्डिनेट कनि, कोऑर्डिनेशन में अचनि, असांखे उहे मसइला ॿुधाइनि त जीअं उहे हुननि जा मसइला असां रेज़ करे सघूं इन प्लेटफॉर्म तां। त हाणे जीअं अदी हुई ऐं अॻूणो असांजो दोस्त तैमूर वेठो हो, जीअं हुननि ॻाल्हि कई त हाणे जीअं अदी चयो त आउं घर में वेठी हुयसि, हाणे आउं छा कयां फर्दर, मूं वटि त को प्लेटफॉर्म मुहैया कोन हो। अॼु अदी अगरि हिते तव्हांजे शो में आई आहे त नेशनल यूथ हवाले जे करे ही रेफरेंस सां ई तव्हांजे हिन शो में अॼु अदी वेठी आहे। अॼु ही गुमनाम चेहरा जेके तव्हां हिते घुराए ऐं माण्हुनि जे अॻियां पेश कया आहिनि ऐं माण्हू असांखे ॾिसनि पिया, त हिन गुमनाम चेहरनि खे मेरान टीवी जेको नौजवाननि खे ॾेखारियो आहे ऐं नौजवाननि जे इशू लाइ हिते विहारियो आहे, त उन हवाले सां जेको आउं ॿुधाईंदो हलां त हाणे ॾिसो न हिन प्लेटफॉर्म ते नौजवाननि जे लाइ मसइला जेके हुआ उहे त आहिनि ऐं कोशिशि असां इहो कंदासीं मसइलनि जे लाइ बहितरी अचे। पर बहितरी कीअं अचे त नौजवान जेको आहे प्लेटफॉर्म सही चूज़ कनि। हाणे जीअं अॻूणो दोस्त असांजो तैमूर वेठो आहे, तैमूर तक़रीबन 7 खां 8 मुल्क विज़िट करे आयो आहे ऐं उन नुमाइंदगी जेकी उन 7 ऐं 8 मुल्कनि में कई आहे, ठीकु आहे, उहा नुमाइंदगी कई आहे नेशनल यूथ असेंबली जे हवाले सां ऐं पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो आहे उते, असांजी स्टेट खे रिप्रेज़ेंट कयो आहे, न की हुन नेशनल यूथ असेंबली खे रिप्रेज़ेंट कयो हुते। उते पाकिस्तानी थी वियो, उते कोऑर्डिनेटर पाकिस्तान जो थी वियो, उते कोऑर्डिनेशन जेकी बि थी, जेको उते हुननि ॻाल्हायो पाकिस्तान जे हवाले सां, हुननि उते मसइला जेके बि हुआ पाकिस्तानी हवाले सां यूथ खे उन्हनि पेश कया, क्लाइमेट चेंज जे हवाले सां उन्हनि उते ॻाल्हायो ऐं इशूज़ रेज़ कया। गॾोगॾु जीअं मुंहिंजी भेण चयो त हिननि खे को प्रोग्राम माना को न पियो मिलियो, घर ई वेठी हुई, त हिननि खे हिकिड़ो हीउ प्लेटफॉर्म मुहैया थियो। ईअं ई आउं चाहियां थो त असांजो जेको मोटिव आहे इहो ई आहे त जेके बि घर में मायूस थी वेठा आहिनि, मायूसी नौजवाननि खे थियणु न घुरिजे, मायूसी कुफुर आहे, त आहे प्लेटफॉर्म इलाही आहिनि नौजवाननि जे लाइ, इहो न आहे की रुगो नेशनल, पर असांखे इहो एज़ाज़ हासिलु आहे त पाकिस्तान में वाहिद पहिरियों ऐं रजिस्टर्ड जेको आहे नेशनल यूथ असेंबली, जंहिंखे हिकिड़ो गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे लेटर जारी कयो वियो आहे त असां कंहिं माना पूरे डिस्ट्रिक्टुनि में जिथे बि ज़िले कौंसल हाल आहिनि उहे असांखे मिली था सघनि, यूनिवर्सिटीज़ में जेके हाल आहिनि उहे असांखे मिली था सघनि, ऐं असां उन्हनि खे इस्तेमालु करे नौजवाननि जे मसइलनि लाइ उते जेके बि उन्हनि खे इशूज़ आहिनि उहे रेस कंदा आहियूं। त इन करे जेको आहे त आउं नौजवाननि खे अपील बि कंदसि त इन प्लेटफॉर्म खे ज्वाइन कनि ऐं जेको मूं लिंक ॾिनो आहे उन लिंक जे थ्रू अची ज्वाइन कनि, इंशाअल्लाह ताला गॾु नौजवाननि खे खणी हलबो। सही बहितर ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं असांजो ही जेको प्रोग्राम आहे इन सेगमेंट्स यूट्यूब ते अपलोड बि थींदो आहे, सो एज़ाज़ जी जेकॾहिं कंहिं ॻाल्हि मिस करे छॾी आहे त तव्हां कीअं हिसो बणिजी सघो था, त तव्हां प्लीज़ यूट्यूब ते सेगमेंट्स में जॾहिं प्रोग्राम अपलोड थिए त तव्हां ॾिसी सघो था। हिन वक़्तु साही जो टाइम थी वियो आहे, सो नंढड़ी साहीअ जी तरफ़ असां वधंदासीं ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार कैडबरी डिलाइट जो मौजूदु आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर ऐं भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे हिन अंगण सुबुह मेहरान में, ऐं प्रोग्राम सां सहकार कैडबरी डिलाइट जो मौजूदु आहे। असां अॻियां वधंदासीं प्रोग्राम जे तरफ़। हिकिड़ी ॻाल्हि एड ज़रूरु करणु चाहींदसि त उहे नौजवान जेके जज़्बाती थी वेंदा आहिनि, इहा उमिरि बि अहिड़ी हूंदी आहे, जज़्बात अव्हां जे मथां हावी आहे ऐं उनखां पोइ कुझु ग़लति डिसीजन्स ऐं कंहिं ग़लति मसइले में फासी वञणु, उनखां भला कीअं पासो कजे। मां सम्झां थी सिंपली मां पंहिंजे तरफ़ खां हल बि इहो ॾींदसि त तव्हां वधि खां वधि पंहिंजो पाण खे किथे न किथे इंगेज रखण जी कोशिशि कयो ऐं उहे एक्टिविटीज़ जिन खे पाण हेल्दी एक्टिविटीज़ चवंदा आहियूं, उनमें तव्हां जेकर किथे बि तव्हांजी पार्टिसिपेशन आहे जिते तव्हां बहितर तरीक़े सां पंहिंजो पाण खे इंगेज रखी सघो था, त मां सम्झां थी इहो सोल्यूशन बहितर आहे। सो एज़ाज़ अव्हां खां ई कंटिन्यू कराइणु चाहींदसि त उहे नौजवान जेके जिन जे मथां जज़्बात ॾाढी हावी आहे ऐं उनखां पोइ ग़लति फ़ैसिलो ऐं किथे मसइले जे वर चढ़ी वञणु, असल में ॻाल्हि इहा आहे त हीअ उमिरि ई अहिड़ी आहे त हाणे अगरि नौजवान जेके आहिनि उहे जज़्बाती न थींदा त पोइ थींदो केरु आख़िर। त पहिरीं ॻाल्हि त इहा ऐं ॿी ॻाल्हि हिन सां गॾोगॾु कंदो हलां त नौजवाननि खे जेको आहे कंहिं न कंहिं एक्टिविटी में इंगेज रहणु घुरिजे। ख़ासि तौर ते असांजा जेके आहिनि नौजवान उहे मेंटली तौर ते थोरा काफ़ी
डिफ्यूज़ थी वेंदा आहिनि, अलाए छो डिप्रेशन जा एतिरा शिकार थी वेंदा आहिनि। पर मां हुन सां गॾोगॾु इहो एड कंदो हलंदुसि त असल में मेन शइ इहा आहे त असांजा पार्क जेके आहिनि न पार्क्स उहे एतिरा आबाद न आहिनि। उन पार्क्स जे आबाद न हुजण जे करे ई असां हिकिड़ो डिप्रेशन में वञूं था ऐं ॿियो असांजो अस्पतालूं आबाद क्लीन एंड ग्रीन एनवायरनमेंट जी ॻाल्हि कयो था। जी बिल्कुलु इन में ई अचूं था। ऐं ख़ासि तौर ते जेको अॼुकल्ह जेके हैदराबाद जा ख़ासि तौर ते हालात आहिनि इंक्रोचमेंट जे हवाले सां बि तव्हांखे गॾोगॾु इहो इन करे आउं एड कंदो पियो अचां, उन ई मसइले ते पाण अचूं था त हिते फुटपाथ हूंदा हुआ जिथे माण्हू वॉक कंदा हुआ, उहो त हाणे रुॻो ॻाल्हियुनि में रहिजी विया आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां तव्हां किथे शहर में वेंदा हूंदव त फुटपाथ तव्हांखे हाणे नज़र न ईंदा हूंदा, हुते एतिरो इंक्रोचमेंट थी वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते इहे ऐं पंहिंजो जेके पार्क्स तव्हांजा वीरान थी विया आहिनि त ऐं इहे पार्क्स जेके आहिनि इहे आबाद कया वञनि। असांजो दौरु हूंदो हुओ कॉलेज जो 2012 या 13 उन टाइम जेको आहे जिम जेको आहे उहो ॾाढो माना नओं जिम आयो ऐं ॾाढो असांखे शौक़ु थियो जिम करण जो त हिकिड़ी हेल्थी एक्टिविटी आहे इहे कजे नौजवाननि जे लाइ। त असां ॾाढो वियासीं भॻासीं एडमिशन हुन में वरितीसीं ऐं ॾाढो जिम कयोसीं 6-7-8 महीना। ओॾीमहिल नओं क्रेज़ हूंदो नौजवाननि जे लाइ त उहो इंगेज पंहिंजे पाण खे इंगेज रखण लाइ असां माना इहो कंदा हुआसीं। वरी को दौरु अहिड़ो हूंदो हुओ त तव्हां हुन में ॾिसंदा हूंदव त पंहिंजो नयूं नयूं बाइक्स आयूं हुयूं, नयूं नयूं पंहिंजो साइकिलूं आयूं त जेॾीमहिल वेठा हूंदा हुआसीं त पंहिंजो असां बाइकुनि खे बि एतिरो सजाईंदा हुआसीं त उनखे एतिरो मेंटेन करे उन्हनि खे रखंदा हुआसीं, सजावट उन ते लॻाईंदा हुआसीं कंदा हुआसीं। पोइ माना इहा हिकिड़ी एक्टिविटी असां उन टाइम इहे प्लेटफॉर्म असां वटि मुहैया कोन हूंदा हुआ त असां कंहिं न कंहिं शइ में लॻल हूंदा हुआसीं। अॼुकल्ह जे दौर में जेको आहे तव्हां ॾिसंदव त हाणे गाॾियूं ऐं माउ पीउ पंहिंजे पुटनि खे जंहिंजी एज बि न आहे 18 अंडर ऐं पंहिंजो उन्हनि खे गाॾियूं ॾियो छॾीनि त तव्हां वञी हलायो। पोइ जेके रहनुमा थियनि था, जेके एक्सीडेंट थियनि था रोडनि ते, उहे तव्हांखे नौजवान काफ़ी हद ताईं माना नज़र अचनि था। ऐं ॿियो इहो त उन्हनि जो ख़्यालु कोन्हे। हाणे जीअं पाण अचूं था हुननि ते पंहिंजो हेल्थी एक्टिविटी ते, हेल्थी एक्टिविटी बि कान आहे हाणे हर को पंहिंजे पाण खे इंगेज रखियो वेठो आहे कंहिं न कंहिं मामलनि में। त जेकी रिपोर्ट आहे पंहिंजो हेल्थ जे इशू सां बि त उन्हनि में अॼुकल्ह 30 ताईं जेके नौजवान आहिनि न असांजा उहे काफ़ी बीमार पिया थियनि। डॉक्टर अदीब रिज़वी जी ॾाढी इन में खोज आहे ऐं मूंखे ॾाढो मुंहिंजो आइडियल बि आहे डॉक्टर अदीब रिज़वी साहिब। ऐं मां हुनखे ॾाढो गौर सां ॿुधंदो बि आहियां। हुनजी जेकी प्रेस रिलीज़ जारी थींदी आहे उहो मां पढ़ंदो बि आहियां। त हींअर जेकी रिसेंटली हुननि जी प्रेस रिलीज़ जारी थी उन में बाक़ाइदा हुननि ॿुधायो त असां वटि जेके पेशेंट्स आहिनि सभिनि खां वधीक नौजवान अचनि पिया किडनी फेल्यूअर में। त इहे छाकाणि त को एक्टिविटी न आहे, देरि ताईं सुम्हणु आहे, देरि सां उथणु आहे, वरी वापसी उथी बसि मानी खाई वरी वापसी सुम्हणु आहे। त असां वटि का हाणे एक्टिविटी बची न आहे। त इन जे इंगेज रहण जे लाइ ऐं नौजवाननि खे इहो ई चवंदसि त पंहिंजो कंहिं न कंहिं एक्टिविटी में लॻा रहनि ताकी जेको आहे उन्हनि जो मेंटली जेको इशूज़ आहिनि उहे थोरा दूर थियनि त बहितर आहे। ऐं कंहिं न कंहिं शइ में लॻा पिया हुजनि त उन्हनि जे लाइ बहितर ॻाल्हि कई आहे तव्हां। ऐं बाक़ी वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वारा ख़ुदि चवनि था की भई तव्हां 10,000 क़दम हलो ऐं जेकॾहिं नथा हली सघो त कुझु वेट पंहिंजो पाण सां कैरी कयो ऐं उन जे मुनासिबत सां पोइ वरी कुझु क़दम घटिजी वेंदा छाकाणि त तव्हांखे वेट तव्हां सां गॾु हूंदो ऐं पोइ तव्हां मैनेज कयो। पर यस तव्हांजो हलणु उन्हनि क़दमनि खे काउंट करण जे लाइ बि एप्स पाण वटि मौजूदु आहिनि। एप्स इलाही हेल्थी एप्स अची वियूं आहिनि जंहिंमें तव्हांखे क़दम ब क़दम हू ॿुधाइनि था। प्लस में तव्हांजो ब्लड ऑक्सीजन उहो तव्हांखे ॿुधाइनि था, हार्ट बीट तव्हांखे ॿुधाइनि था, तव्हांजो स्ट्रेस ॿुधाइनि था त तव्हांखे केतिरो स्ट्रेस आहे। ऐं तव्हां जेको खाओ था उनजी कैलरीज़ तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। जेको तव्हां स्टेप बाय स्टेप केतिरा स्टेप हलो था, केतिरा कैलरीज़ बर्न थियनि था उहो तव्हांखे ॿुधाइनि था। त माना नौजवाननि जे लाइ इहा ॾाढी हिन दफ़े जी सुठो हिकिड़ी एप आहे। इन्हनि खे यूज़ करणु घुरिजे हिननि नौजवाननि खे त ॾिसणु घुरिजे त असां केतिरो तव्हां सही पिया चओ। जीअं हिरा बलोच ॻाल्हि कई न त असां शहरी ज़िंदगी में जेके असां नौजवान आहियूं असांखां वधीक ॻोठ में जेके असां वटि जेका यूथ आहे टिकटॉक एंड फर्दर जेके बि एप्स आहिनि असांखां वधीक उहे हलाइनि था। त बहितरु आहे त का अहिड़ी एप जेका असांखे फ़ाइदो ॾिए उनखे बि गॾो गॾु यूज़ करणु खपे। सो हिरा यस हेल्दी
एक्टिविटीज़ जे लाइ छा ज़रूरी आहे, अहिड़ा जूं छा टिप्स हूंदियूं असांजे व्यूवर्स जे लाइ? हेल्दी एक्टिविटीज़ जे लाइ सभु खां पहिरियों त दिमाग़ जो सुकून हुजे, नेगेटिव माण्हुनि को पासे कयो, सुठी पाण ॻाल्हि खे कई सुठी जेकी आहिनि उहे एक्टिविटीज़ में पंहिंजे पाण खे विझो। असांजा माण्हू प्रोडक्टिव छो न आहिनि? घर में छेड़ा मसला, माइटनि भाई वारी आहे, छा कयूं? त उहो तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि इहो ई चवंदसि त मतिलबु शुरू जो जेको टाइम आहे न, तव्हांखे मतिलबु चुप करे वेही तव्हां मतिलबु 6 महीना जेके आहे सिर्फ़ु ॿुधो, हा बाबा हीअं थियो हीअं थियो, हिकु त आइसोलेशन में हली वञो, महिनत कयो, एजुकेशन रातो राति कुझु न थींदो। त तव्हां जेके आहिनि चुप करे माण्हुनि जी ॿुधो, ठीकु आहे 6 महीना 8 महीना पंहिंजे पाण ते कमु कयो, पर्सनल ब्रांडिंग ते कमु कयो। अॼुकल्ह एतिरो हो थी वियो आहे, मतिलबु माण्हू रियल शयूं जेके आहिनि वधीक था पसंदि करनि। पर्सनल ब्रांडिंग ते तव्हां कमु कयो 6-8 महीना, इहे ई तव्हांजा माइट हूंदा, इहे ई तव्हांजा माण्हू हूंदा, तव्हांखे सलाम कंदा। त इहो ई मां चवंदसि त हा, महिनत कयो, कुझु थियो। ऐं फ़िलहालु शुरू जो टाइम मुश्किल आहे, नेगेटिव माण्हुनि खां ऐं नेगेटिविटी खां पाण खे पासो कयो, न त ज़बरदस्त। इन चैप्टर खे क्लोज़ करे छॾियो, अनइंस्टॉल करे छॾियो। मां इहे चवंदसि ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। उहे नौजवान जेके घणो डिस्टर्ब रहनि था, उन्हनि जे लाइ इहो तमामु बहितरु आहे त नेगेटिव वाइब्स खां पंहिंजे पाण खे कोशिशि कयो त परे रखो, तॾहिं ई तव्हां पॉजिटिविटी जी तरफ़ वधंदो। सैयद उमैर अली खां भी मां पूछना चाहींदसि। सैयद उमैर अली, मैं समझती हूँ कि आपका भी नौजवानों के साथ काफ़ी उठना बैठना होगा, तो छा समझो था तो छाजे करे, क्या रीजंस हैं कि नौजवान हमारे यहाँ डिस्ट्रैक्ट हो जाते हैं? देखिए, नौजवान ये है कि किसी चीज़ के पीछे जब भागते हैं वो डिसहार्टेड जल्दी हो जाते हैं। अगर मैं अपनी मिसाल लूँ कि अपनी यूनिवर्सिटी लाइफ के बारे में डिस्कस करूँ कि हम उस टाइम पे एक चीज़ को हम बोलते हैं जल्दी हो जाए हो जाए हो जाए हो जाए, लेकिन वो नहीं होती। हम वही है ना, फेलियर के बाद ही सक्सेस है। हम बोलते हैं पहले सक्सेस मिल जाए, फेलियर नहीं हो। इसी तरीके से कुछ बहुत सारी चीज़ों में हमें जो बेसिकली पढ़ाया जाता है, एक तो नौजवान हमारे यहाँ ये कि बस डिग्री ले ली आपने, आपको फटाफट नौकरी मिल जाएगी। यूनिवर्सिटीज़ में भी यही पढ़ा जाता है, डिग्री ले ली आपको नौकरी मिल जाएगी। वो जो स्ट्रगल लाइफ शुरू होती है वो उसकी डिग्री के बाद ही शुरू होती है, क्योंकि अब उसके ऊपर प्रेशर बढ़ जाता है कि अब आपने डिग्री कंप्लीट कर लिया, अब आप नौकरी करो। वो नौकरी ढूंढने निकलता है तो उसकी जितनी फ़ीस वो नौकरी उसमें यूनिवर्सिटीज़ में कर आता है, सेमेस्टर वाइज जो देता हुआ चलता है 50-60 लड़के 50-60 उनके पास बहुत ज़्यादा प्रेशर मेरे ख्याल से जमा हो जाता है कि आपने एनी हाउ फिर कमाना भी तो है ना। मैं आपको अपनी बताता हूँ, चलूँ मिसाल के, मैंने सिविल इंजीनियरिंग करी, सही है, उसमें कम से कम सेमेस्टर वाइज 1 लाख रुपीज़ जा रहे थे। अब जब फाइनल आप कर लोगे, यूनिवर्सिटीज़ कंप्लीट करने के बाद इंटर्नशिप के लिए जाते हैं तो वहाँ पे उसको 15,000 रुपये सैलरी मिलती है इंटर्नशिप के लिए। अब कराची जैसे शहर में वो 15,000 रुपये में लड़का बैचलर रह रहा है, वो जॉब करेगा, यूनिवर्सिटीज़ में जाएगा, क्या क्या करेगा, कहाँ से मैनेज करेगा। अब उसकी फैमिली की तरफ से बैकअप हट गया बिल्कुल ही। अब भाई आपने डिग्री कंप्लीट कर लिया, अब अपनी जॉब ढूंढो। जॉब ढूंढते ढूंढते बेचारा स्ट्रगल करते करते आखिर में उस मुकाम पे पहुंचता है कि वो तो जॉब कर लूँ या आगे कर लूँ। फिर उसके बाद एक और पीछे से सपोर्ट दी जाती है कि भाई आप शादी करो, आपके घर कैसे बसेगा। अब जब वो बंदा बेचारा जॉब नहीं है, शादी कर लेगा, मीन्स अ लॉट ऑफ प्रॉब्लम्स यू हैव टू फेस, ऐं उनखे सॉल्व करण जे लाइ सिंपली मां चवणु चाहींदसि त तव्हां पंहिंजो पाण खे फर्स्टली रिलैक्स रखो, ऐं जिथे तव्हां सूटेबल सम्झो पिया त मां हिते पंहिंजे कम खे बहितर खां बहितर करे सघां थो, त उते ई तव्हांखे मुंहिंजे ख़्याल सां उहा तव्हांजी फर्स्ट चॉइस हुजणु खपे, तव्हांजी प्रियोरिटी हुअणु खपे। ऐं मेंटल हेल्थ खां अलावा जेके एक्टिविटीज़ आहिनि जेके असांखे घणो डिस्टर्ब कनि थियूं, उन्हनि खां ज़रूरु कोशिशि कयो त तव्हां साइड ते थी वञो ऐं उन्हनि शयुनि खे पंहिंजी लाइफ में डिलीट करे छॾियो। सो इहो सॉफ्टवेयर मुंहिंजे ख़्याल सां हाणे अपडेट थियणु खपे। यस, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे ऐं आख़िर में आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खां मूंखे ख़बर आहे त आउं मैसेज वठंदी आहियां। सो हिरा भलो तव्हां खां आउं इन शॉर्ट मैसेज वठंदमि, तव्हांजो छा मैसेज आहे असांजे व्यूवर्स जे लाइ? मां इहो चवणु चाहींदसि त अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि, मुंहिंजो पंहिंजो भाणेजो सैयद गौस अली शाह जहिड़ा ॿिया जेके बि नौजवान आहिनि, त उन्हनि खे मां इहो ई चवंदसि त अगरि तव्हां शादी जो शौक़ु रखो दादा, जो त असांखे हर शइ थिए, असां जेको इस्टेब्लिश थियूं, ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको आहे त तव्हां जेके आहिनि महिनत जी तरफ़ वञो ऐं सुठी जेके आहिनि एक्टिविटीज़ में अचो ऐं पंहिंजे जेके आहिनि जेको तव्हांजो जेको
उथण वेहण जेको आहे उहो सही माण्हुनि सां रखो, तॾहिं ई तव्हां अॻिते वधी सघो था। सुठो कोई बाक़ी गोल हा, ठाहियो ऐं उन goal टाइम पीरियड ठाहियो। में उनखे अचीव कयो। बहितर, ॾाढो सुठो। हिरा, तव्हांजो मैसेज एज़ाज़ पंवर खां उहो मैसेज वठणु चाहींदसि, तव्हांजो छा मैसेज आहे? मुंहिंजो मैसेज इहो आहे त जेके अॼुकल्ह जा नौजवान आहिनि ऐं सियासत खां परे आहिनि, त मां नौजवाननि खे मैसेज ॾींदुसि त सियासत ॾांहुं अचनि, छाकाणि त सियासत असां वटि जेको आहे सियासत खे जेको आहे इलाही बुरो भलो चयो वेंदो आहे नौजवाननि जे हिसाब सां ऐं घर वारनि फैमिली जे हिसाब सां। त मां इहो मैसेज ॾींदुसि त जेसि ताईं सुठा माण्हू अॻियां न ईंदा त किना माण्हू पोयां न हटंदा। ऐं सियासत हमेशह रियासत जे लाइ कई वेंदी आहे। यू हैव टू मेंशन दिस टू। बिल्कुलु है न? इहा ॻाल्हि आहे। ज़बरदस्त, सुठो सुठो जमहूरियत मैसेज। बहितरीन इंतकाम आहे, त इन करे जेको आहे सभिनि दोस्तनि खे मैसेज इहो आहे त सियासत ॾांहुं अचनि ऐं पंहिंजो सुठो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज। ऐं उनखां अलावा सैयद उमैर खां बि असां मैसेज वठंदासीं। इन शॉर्ट तव्हांजो छा मैसेज हूंदो? जी, जैसे कि भाई ने कहा कि सियासत में नौजवानों को आना चाहिए, इसके साथ साथ हुकूमत को भी चाहिए कि नौजवानों को जो अपॉर्चुनिटीज़ क्रिएट करें उनके लिए। उनको आप हुकूमत को भी एक चीज़ मेंशन करनी चाहिए कि हम इतनी सारी यूनिवर्सिटीज़ बना रहे हैं, नौजवान निकल के जा रहे हैं, उनके लिए उस तरीके की नौकरियां नहीं बनाई जा रही। तो इस हवाले से मैं हुकूमत पाकिस्तान से भी अपील करना चाहूँगा कि जितनी हमारी यूनिवर्सिटीज़ बनाई जा रही है उसको भी नौकरी। बहितर बहितर, सुठो मैसेज। तव्हांजो बि व्यूअर्स इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं। सभिनी आयल मौज़ूज़ महिमाननि खे आऊं थैंक यू ज़रूरु चवणु चाहींदसि, तव्हां टाइम ॾिनो। सो हिन पूरे प्रोग्राम सां ख़ासि सहकार कैडबरी डिलाइट जो रहियो ऐं दिलि खटियो डिलाइट सां। डिलाइट वारा चवंदा आहिनि मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।